सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में मिलिट्री कोर्ट्स केस जी ॿुधणी थी आहे। सलमान अकरम राजा अदालत में पेश न थियो आहे। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। सलमान अकरम राजा ट्रैफिक सबब अदालत पहुची न सघियो आहे। मुआविन वकील पारां अदालत के ॿुधायो वियो ख्वाजा हारिस समेत समूरा माण्हू अदालत पहुची विया आहिनि। जस्टिस जमाल मंदोखेल पारां इहो चयो वियो आहे जेकॾहिं अधु कलाक अॻु निकिरे हा त हिन वक़्तु अदालत में हुजे हा। जस्टिस जमाल मंदोखेल लॻे थो त वकील चाहिनि था त माण्हू क़ैद हुजनि। जस्टिस अमीनुद्दीन चयो त जेकॾहिं को वकील दलील ॾियणु चाहे त ॾेई सघे थो। अवां खे ख़बर ॾेई पिया सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में मिलिट्री कोर्ट्स केस जी ॿुधणी बाबति अवां खे आगाह कयूं पिया। सलमान अकरम राजा अदालत में पेश न थियो। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। सलमान अकरम राजा ट्रैफिक सबब अदालत पहुची न सघियो आहे। मुआविन वकील पारां चयो पियो। जस्टिस जमाल मंदोखेल जो चवणु आहे त ख्वाजा हारिस समेत समूरा माण्हू अदालत पहुची पिया आहिनि। जेकॾहिं अधु कलाक अॻु निकिरे हा त हिन वक़्तु अदालत में हुजे हा। अवां खे आगाह कयूं पिया त जस्टिस अमीनुद्दीन खान पारां चयो पियो त जेकॾहिं को वकील दलील ॾियणु चाहे थो त ॾेई सघे थो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में मिलिट्री कोर्ट्स केस जी ॿुधणी थी आहे। सलमान अकरम राजा अदालत में पेश न थियो। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। मुआविन वकील ॿुधायो त सलमान अकरम राजा ट्रैफिक सबब अदालत में पहुची न सघियो आहे। जिते जस्टिस जमाल मंदोखेल चयो त ख्वाजा हारिस समेत समूरा माण्हू अदालत पहुची विया आहिनि। जेकॾहिं अधु कलाक अॻु निकिरे हा त हिन वक़्तु अदालत में हुजे हा। जस्टिस अमीनुद्दीन चयो त जेकॾहिं को वकील दलील ॾियणु चाहे त ॾेई सघे थो। जी हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में मिलिट्री कोर्ट्स केस जी ॿुधणी थी आहे। सलमान अकरम राजा अदालत में पेश न थियो। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे।